अहम ख़बर खां वाक़ई आगाह कर रहे हूं त सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहक़ फ़नकारनि लाइ माली मदद जी मंज़ूरी ॾेई छॾी। सक़ाफ़त ऐं सयाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जी सदारत में एंडोमेंट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो। बोर्ड जे मेंबरनि मुस्तहक़ फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि जे केसनि में माली मदद जी मंज़ूरी ॾिनी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु हो त फ़नकार संदनि सरमायो आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जी मुकमल मदद कंदी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहक़ फ़नकारनि लाइ माली मदद जी मंज़ूरी ॾेई छॾी। सक़ाफ़त ऐं सयाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जी सदारत में एंडोमेंट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो। बोर्ड जे मेंबरनि मुस्तहक़ फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि जे केसनि में माली मदद जी मंज़ूरी ॾिनी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु हो त फ़नकार संदनि सरमायो आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जी मुकमल मदद कंदी। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहक़ फ़नकारनि लाइ माली मदद जी मंज़ूरी ॾेई छॾी। सक़ाफ़त ऐं सयाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जी सदारत में एंडोमेंट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो। बोर्ड जे मेंबरनि मुस्तहक़ फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि जे केसनि में माली मदद जी मंज़ूरी ॾिनी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु हो त फ़नकार संदनि सरमायो आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जी मुकमल मदद कंदी। सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहक़ फ़नकारनि लाइ माली मदद जी मंज़ूरी ॾेई छॾी।